अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कर रहा हूँ दानिश कुछ कहा कि दादू मां अहम खबर ॾींदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, दादू मां आवाज़ शेयर कंदा हलूं। दादू जी ए सेक्शन पुलिस जो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे। दादू जी ए सेक्शन पुलिस 8 वरियनि जे निगर के 12 वरियनि जे छोकिरे जे अगवा जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ आहे, दादू मां पहुचायूं पिया त दादू जी ए सेक्शन पुलिस जो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे। पुलिस 8 वरियनि जे निगर के 12 साला निगर जे अगवा जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे खेसि मतस FIR दाख़िल करे छड़ी है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां ताईं नाज़रीन दादू मां पहुचायूं पिया त दादू जी ए सेक्शन पुलिस जो इहो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे त ए सेक्शन पुलिस 8 साला नीगर के 12 साला नीगर जे इल्ज़ाम में अगवा जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे, जंहिंजे मथां अगवा जी FIR पिणु दाख़िल कई वई आहे। उन हवाले सां असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर न्याज़ चाइनो सां, उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी न्याज़, आगाह कजो ए सेक्शन पुलिस जो जेको अनोखो कारनामो साम्हूं आहे इन बाबति अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल दानिश, दादू ए सेक्शन पुलिस जो कारनामो साम्हूं आयो आहे। ए सेक्शन पुलिस 8 साला निगर शाहनवाज़ बबर के अगवा केस में गिरफ़्तार करे संदसि मथां अगवा जो केस दाख़िल करे वरितो आहे। दादू शहर जो एक पुलिस एहलकार आहे कोड़ो खान सूमरो, जंहिंजो पुटु 12 ॾींहंनि खां वठी गुम आहे। 12 साला अल्लाह ॾिनो सूमरो, जंहिंजे अगवा जो केस जेको आहे 8 साला ॿारड़ो आहे, उन जे मथां दाख़िल कयो वियो आहे। ए सेक्शन थाणे ते 4 ॾींहंनि खां वठी 8 साला निगर शाहनवाज़ बबर बंदि पियल आहे ऐं इतला आहिनि त उहो ॿार जेको आहे ए सेक्शन थाणे जे SHO जे क्वार्टर ते बंदि कयो वियो आहे। छो जो ए सेक्शन थाणे ते जॾहिं मीडिया टीम पहुती त उन ॿार खे लिकायो वियो ऐं गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी उहो ॿार थाणे ते हुजण बावजूदि उनखे अञा ताईं कोर्ट में पेश न कयो वियो आहे। गिरफ़्तार थियल ॿार जेको आहे शाहनवाज़ बबर, उन जो नानो अल्लाह ॾिनो बबर जेको आहे, उन एहतिजाज कंदे दायो आहे त ए सेक्शन पुलिस संदसि 4 ॾींहं अॻु में 8 साला मासूम ॿारड़ो शाहनवाज़ खे गिरफ़्तार करे बंदि करे छॾियो आहे ऐं खेनि उन जे मथां अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। 8 साला ॿारड़ो कीअं अगवा कंदो कंहिं 12 सालनि जे ॿार खे, ऐं हुन इहो ॼाणायो आहे त पुलिस एहलकार आहे कोड़ो खान सूमरो, जंहिं इहो इल्ज़ाम हयो आहे त हुनजो पुटु खे हुन अगवा कयो आहे, जॾहिं त हुनजो पुटु 2 भेरा अॻु में बि पंहिंजे वालिद खां कावड़जी ऐं निकिरी वियो हो ऐं उहो 12 ॾींहंनि खां वठी हींअर बि कोन्हे को उनजो कूड़ो इल्ज़ाम जेको आहे 8 साला ॾोहिटे ते हयो पियो वञे। ऐं हुन चयो आहे त हू पाण में ॿई पाड़े जा हुआ ऐं दोस्त हुआ पाण में, हुन सां गॾु हुन पुलिस एहलकार जो पुटु घुमंदो हुयो। मुंहिंजो जेको ॾोहिटो आहे उहो 8 सालनि जो आहे ऐं उन ते कूड़ो इल्ज़ाम हणी ऐं उनखे गुज़िरियल 4 ॾींहंनि खां वठी थाणे ते बंदि कयो वियो आहे ऐं ॿुधण में अचे पियो त उन ते केस पिणु दाख़िल कयो वियो आहे अगवा जो, जॾहिं त 4 ॾींहंनि खां वठी उन पुट खे उन सां मिलण बि न पिया ॾिना वञनि ऐं उनखे SHO जे क्वार्टर में बंदि कयो वियो आहे। इहे पिणु इतला आहिनि। निगर जे नाने इहो मुतालबो कयो आहे IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP दादू खां त खेनि इंसाफ़ करे ऐं ॾोहिटे खे आज़ादु करायो वञे। जी वॾी महिरबानी न्याज़, अवां आगाह कयो नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू जी ए सेक्शन पुलिस जो अनोखो कारनामो साम्हूं आयो आहे। दादू जी ए सेक्शन पुलिस 8 वरियनि जे नीगर शाहनवाज़ बबर खे 12 वरियनि जे नीगर जे अगवा जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे, जंहिंजे मथां अगवा जो केस दाख़िल पिणु कयो वियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं। दादू जे ए सेक्शन पुलिस जो अनोखो जेको कारनामो साम्हूं आयो आहे